यंग डॉक्टर्स एसोसिएशन के अगवान डॉक्टर अरसलान सूमरो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट की अपील कंदे चयो त हैदराबाद हाई कोर्ट पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए भर्ती थियल डॉक्टरन के नौकरियुनि मां कढण वारे फैसले ते नज़रसानी कई वञे। हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान यंग डॉक्टर्स एसोसिएशन के अगवान डॉक्टर अरसलान सूमरो, डॉक्टर फैज़ान मेमण, डॉक्टर काशिफ ऐं ॿियनि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट की अपील कंदे चयो त हैदराबाद हाई कोर्ट पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए भर्ती थियल 1783 डॉक्टरन के गैर कानूनी ॼाणाए नौकरियुनि मां कढण वारे फैसले ते नज़रसानी कई वञे। डॉक्टर अरसलान सूमरो वधीक चयो त सिहत खाते मां हिक ई वक्त 1783 डॉक्टर कढण सां सिहत खातो ज़मीन ते किरी पवंदो, जंहिं सबब सूबे जा केतिरा ई बुनियादी सिहत मर्कज़ बंद थी वेंदा, जॾहिं त लखें गरीब माण्हू सिहत जी सहूलियत खां महरूम थी वेंदा। हुन चयो त ख़राबियूं घणनि इदारनि में हूंदियूं आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां मेरिट ते आयल डॉक्टरनि खे कढण हज़ारे माण्हुनि जो मुआइशी क़त्ल करण बराबरि आहे। हुन चयो त असां महिनत करे कमीशन पास करण बाद मेरिट ते सिहत खाते में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहियूं। कोरोना जे ख़तरनाक वबा बावजूद मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं फराहम करे रहिया आहियूं। हुन चयो त सिंध हुकूमत पारां हाई कोर्ट हैदराबाद जे फैसले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण वारे ऐलान जी आजियां करियूं था। डॉक्टर तंज़ीमनि पारां बि अदालत जे फैसले ते नज़रसानी लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वेंदी।